सखर जे बासर बिल्डर सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस 1979 जी लताड़ कंदे ग्राउंड 6 फ्लोर प्लाज़ा जी तामीर जो इंकिशाफ। नोटिस मिलण बावजूद बासर बिल्डर हाजी सुलेमान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी का इजाज़तनामो न वरितो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर जे ॿिनि ऑफिसरनि जे आशीर्वाद सबबि सिस्टम तहत कम जारी। इन सिलसिले में एतबार जोगन ज़रियनि मूजिब सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर ऑफिस जे ॿिनि ऑफिसरनि डिप्टी डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर एडमिन ऑफिसर सखर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऑर्डिनेंस 1979 ते अमल कराइण बजाय सिस्टम तहत लखें रुपया वठी गैर कानूनी तामीरात खिलाफ कार्रवाई करण बजाय बिल्डरनि सां बिट बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि क़ौमी खज़ाने खे नुक़सान पहुचण सां गॾु सखर रीजन ऑफिस जो कमकार ठप थी वियो आहे। सखर में गैर कानूनी तामीर वारो सिलसिलो जारी आहे। सखर जे साना वंदन ऐं शहरिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे आला अमलदारनि समेत लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इमारतुनि जी तामीर कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कराइण सां गॾु सिस्टम वारे गैर कानूनी कम खे बंदि कराए शहरिन ऐं इलाइक़े वासियुनि खे परेशानी खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची